थे बाबा जुगत राम असांजा बाबा हंसराज उन्हनि चयो बेलवाणी धन्य तोखे तुंहिंजी माता खे धन्य जो तोखे अहिड़ो वीचार असां संत बि कोन करे सघिया ऐं तो कयो भैया मुंहिंजे मथां साईं संतनि जी कृपा आहे मुझे पता मुझे खुशी थी थे मां एक संतन जे संस्कृति लाइ साधन थियो है सिंधी समाज लाइ साधन थियो है मूंखे एक वीक खुशी आहे त किथे मुंहिंजो जीवन मुंहिंजे समाज लाइ वापरियो तव्हां सभिनी जो नमस्कार समय कढी करे आया तव्हांजे ॿारनि खे जेके बि यूपीएससी आईएएस या जीपीएससी में वरी जेको मां था का बि ज़रूरत हुजे मुंहिंजो नंबर दो मुंहिंजो उपयोग करे सघो तन मन धन सां बदिलाए वरी शब्द चओ तन मन ऐं धन सां उन ॿार खे हर नमूने मूंखे हींअर असांजा 17 ॿारनि खे सौराष्ट्र जे 17 ॿारनि खे असां अहिड़े नमूने पढ़ण लाइ मोकिलियो जंहिंजे पुठियां लखे रुपए जो ख़र्चो रिजल्ट कुझु कुझु पर ॿार एपीएफ त थियनि था अॼु यूपीएससी में एपीएफ आहे भैया मूंखे ॻाल्हि कंदे ख़ुशी थी थिए मां सारा 3 महीना क्लास चलायो यूपीएससी ऑनलाइन में उनजो मुख्य रिजल्ट छा मिलो हिंदुस्तान 70 साल थिया जॾहिं यूपीएससी के एग्जाम के 70 साल में पहिरियों दफ़ो 82 ॿार सिंधियुनि जा एपीएफ थिया यूपीएससी कॾहिं छा कोन्हे 10 या 4 हूंदा 82 स्टूडेंट फ्रॉम द सिंधी कम्युनिटी दे एपीएफ इन द यूपीएससी इट इज द लार्ज स्कोर ऑफ द इट इज द रिकॉर्डेड ये कम चइबा हालांकि कम कर अहिड़ा कम करणु खपनि जेके समाज खे लेकिन कल हम अमन पार्टी में मां पंहिंजे पते खे केसि ताईं असांखे अकुल कोन हो जाॻिया पिया थी सवाल असांखे हिन संतनि जो हेॾो वॾो सहकार आहे ऐं तव्हां भाउरनि जो असांखे शुक्रिया रत जो भैया जेके रूपाल छोकिरो अहमदाबाद मां पास थियो न इहे डीवाईएसपी सॉरी डीएसपी अथव तव्हांखे मां नालो थो ॿुधायां रूपालन करे पहिरियों दफ़ो सिंधी छोकिरो सिंधी विषय में पास थियो अहमदाबाद गुजरात खां जॾहिं पास थियो मूंखे फोन ते चई अंकल तव्हांजो कर्म योग मां भुलियो कोन आहियां मां जिते पहुतुमि न 100% तव्हांखे ॾियां अॼु मां जेको डीएसपी थियो आहे न डीएसपी पोस्ट ते वेठो आहियां इन जे पुठियां तव्हांजो कर्म भैया हिन खां वधारे कहिड़ो सर्टिफिकेट थियो जंहिं समाज जो ॿार इहो थो हुजे भैया मूंखे तव्हांजो कर्म योग थियो जिते पहुतुमि तव्हांखे हर ख़ुशी आहे हिन खां वधारे कहिड़ो सर्टिफिकेट थो महिरबानी तव्हां सभिनी जी संतनि जी